एक वाक्य पढ़ियो त हिक औरतूं हुन ॻोठाणे इलाइक़े जो वाक़ियो। हिकिड़ी औरत शहर जी हुई जेका ॻोठ में घुमण आई, ऐं ॿी औरत ॻोठाणी हुई। हाणे ॿई औरतूं खूह तां पाणी भरण गौर फिक्र कई। हाणे हिते तरबियत ॻाल्हाई गई। हाणे ॿई औरतूं पाणी भरण वई, ॿिन्हिनि खे दिला हथ में हुया। हाणे हुन छा कयो, ॻोठाणी औरत पंहिंजो खूह मां पाणी कढी दिलो भरियो। हाणे शहरी औरत बि उन मां खूह मां पाणी भरे करे दिले में विधो। त जॾहिं शहरी औरत जो पुटु उतां गुज़रियो त हुन पंहिंजी माउ खे ॾिठो त ॿिया दिलो भरियो अथई, उहो ॾिसी करे हले वियो। हाणे जेकी शहरी औरत हुई उन वॾे नाज़ सां ॿुधायो, हे मुंहिंजो पुटु फलाणी यूनिवर्सिटी में पढ़ंदो आहे, फलाणे महांगे स्कूल में पढ़ंदो आहे, फलाणे जो शागिर्द आहे। उहो ॾिसी करे शुक्र नौजवान हले वियो। जॾहिं अञा इहा ॻाल्हि ॿोल हली रही हुई त हिकिड़ो ॿियो नौजवान आयो। उन ॻोठाणी औरत जे जेको दिलो भरियो, उन दिलो मथे ते खयो ऐं पंहिंजी माउ खे चयईं, अचु अम्मा तूं अचु हलूं घर। हाणे ॻोठाणी औरत चयो, तोखे ख़बर आहे तुंहिंजो पुटु त जेको ॾिसी तोखे हले वियो, उहो त महांगनि स्कूलनि में पढ़ियो आहे, पर हा जेको हे मुंहिंजो पुटु तूं ॾिठो जो मुंहिंजे बिना चए दिलो खणी पंहिंजे मथे ते रखियो अथई, ऐं मूंखे हथ में हथ विझी करे चए थो, अचु अम्मा तोखे घर वठी हलां। उन ग़रीब औरत चयो, हे मुंहिंजो पुटु कंहिं स्कूलनि में, कंहिं कॉलेजनि में न आहे पढ़ंदो, हे मुंहिंजो पुटु हिकु मदरसे में। हिन जी इहा जेका तालीम ऐं तरबियत थी आहे, हिकु मदरसे में थी आहे। जॾहिं इहा तालीम ॾिबी त असांखे रिस्पॉन्स बि मिलंदो, पोइ असांखे मोट बि सुठी मिलंदी। जहिड़ी शइ ॾींदो ओड़ी शइ मिलंदी। तव्हां जहिड़ी तालीम हुनखे ॾियाराईंदो तव्हांखे रिज़ल्ट उहा मिलंदी।